इमरान हाशमी सां फिल्म आशिक बनाया आपने में रोमांस कंदड़ तनुश्री दत्ता 39 वरियनि जी थी वई आहे, पर संदसि शादी नाहे थी सघी। हाणे हुन इहो इल्ज़ाम राखी सावंत ते हणी छॾियो आहे। बॉलीवुड अदाकारा तनुश्री दत्ता इंकशाफ कयो आहे त उहा शादी करे रही हुई, पर राखी सावंत जे करे शादी रद्द करणी पई। तनुश्री दत्ता 2004 में 20 सालनि जी हुई त हुन मिस फेमिनिया जो एवॉर्ड खटियो हो ऐं पोइ फिल्मुनि में नज़र आई। अदाकारा 2018 में पंहिंजे कुटुंब सां गॾु अमेरिका लॾे वई हुई, पर संदसि नंढी भेण इशिता दत्ता बि शोबिस सां वाॻियल आहे। राखी सावंत अॼुकल्ह पंहिंजे अॻूणे मुड़ुस आदिल खान दुरानी ते इल्ज़ाम हणण सबबि ख़बरुनि में आहे ऐं हाणे तनुश्री दत्ता बि मथसि इल्ज़ाम हणंदे आदिल दुरानी जी हिमायत करे छॾी आहे। उन खां अॻु तनुश्री दत्ता भारतीय अदाकार नाना पाटेकर ते बि इल्ज़ाम हणी चुकी आहे त हुन खेसि जिंसी तौर ते हिरासां कयो हो। 2018 में जॾहिं मी टू मुहिम शुरू थी हुई त हुन नाना पाटेकर ख़िलाफ़ केस बि दाख़िल करायो हो। तनुश्री दत्ता माज़ी में रद्द थियल पंहिंजी शादीअ ते ॻाल्हायो ऐं चयो त राखी तरफ़ां माज़ी में मथसि लॻायल इल्ज़ामनि ऐं उन ते थियल मीडिया ट्रायल जे करे संदसि शादी ख़तम थी वई हुई। हुन चयो त 2018 में उहा शादी करण वारी हुई, पर राखी तरफ़ां संदसि ख़िलाफ़ ठाहियल वीडियोज़ जे करे संदसि शादी ख़तम थी वई। उन मौक़े बाद वालिदेन सां सिहत जा मसइला थी पिया हुआ। ख़्याल रहे त राखी कुझु वक़्तु अॻु उमिरो अदा करण वई हुई, जंहिं बाद गौहर खान चयो त हिक कतर जी ख़ैराती इदारे 20 यतीमनि खे उमिरे ते मोकिलियो हो। गौहर खान जो इशारो राखी सावंत हो ऐं चयईं कुझु माण्हू इस्लाम खे भोग सम्झनि था ऐं बुरको पाइण सां केरु मुसलमान नाहे थी वेंदो। यादि रहे त इन खां अॻु राखी सावंत बि तनुश्री दत्ता ते गंभीर इल्ज़ाम लॻाया हुआ, पर हाणे तनुश्री फिल्म नगरीअ खां परे अमेरिका में पंहिंजे कुटुंब सां गॾु ज़िंदगी गुज़ारे रही आहे।